अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोरो खां ख़बर ॾींदा हलूं त जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी जे क्वालिटी अनाउंसमेंट सेल तरफ़ां 3 ॾींहंनि वारो वर्कशॉप थी गुज़रियो। वर्कशॉप में सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि, इंतज़ामी उहिदे जे सरबराहनि, फैकल्टी, डिज़ीज़न समेत MPhil ऐं PhD रिसर्च स्कॉलरनि जी शिरकत। क्वालिटी अनाउंसमेंट सेल तरफ़ां आर्ट्स फैकल्टी ऐं इस्लामिक स्टडीज़ फैकल्टीज़ जे शागिर्द ऐं शागिर्दनि उस्तादनि जे वर्कशॉप खे डॉक्टर ज़ीशान भट्टी, डॉक्टर अमजद आराई, डॉक्टर आफ़ताब समेत क्वालिटी अनाउंसमेंट सेल जे डायरेक्टर डॉक्टर शहज़ाद मेमन ख़िताब कयो। फैकल्टी ऐं शागिर्द खे हायर एजुकेशन इस्लामाबाद जे क्वालिटी इंश्योरेंस पॉलिसी जी ॼाण ॾियूं पिया। हिननि जे कम खे बहितर करण लाइ मौजूद आहियूं। IT सर्विसिस टेक्नोलॉजी बाबति तरबियत ॾियूं। हायर एजुकेशन जे प्लेजिज्म जी पॉलिसी जे बारे में ट्रेन एट ऑन सॉफ्टवेयर खे इस्तेमालु कीअं कजे, इन सां गॾोगॾु क्वालिटी अनाउंसमेंट सेल बाबति फैकल्टीज़ खे ॼाण ॾिनी। मुंहिंजो नालो प्रोफेसर डॉक्टर शहज़ाद मेमन आहे ऐं मां डायरेक्टर क्वालिटी अनाउंसमेंट सेल यूनिवर्सिटी ऑफ सिंध तौर बि कमु पियो कयां। ही वर्कशॉप 3 ॾींहंनि जो असां ऑर्गेनाइज़ कयो। हिन जो मक़सदु आहे त हायर एजुकेशन कमीशन जूं जेके क्वालिटी एश्योरेंस जूं पॉलिसीज़ आहिनि, प्रोसीजर्स आहिनि, उहे असां पंहिंजी फैकल्टी ऐं शागिर्दनि खे उन जे बारे में अवेयर कयूं। ऐं हिकिड़ो प्लेजरिज़म हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट कॉम्पोनेंट आहे क्वालिटी एश्योरेंस जो, जेको रिसर्चर्स खे ऐं जेके बि असांजे PhD फैकल्टी मेंबर्स आहे उन्हनि खे उन जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे। त हिन वर्कशॉप में असां प्रेज़म पॉलिसी खे बि इंट्रोड्यूस कयो आहे। उनखे कीअं, उन जी पॉलिसी जा कहिड़ा सेक्शन्स आहिनि, उन्हनि जो पर्पज़ छा आहे। उनखे अलावा सटर्निटिन सॉफ्टवेयर जेको इस्तेमालु थो थिए प्लेजरिज़म खे डिटेक्ट करण लाइ या उनखे रिमूव करण लाइ, उन जी बि असां सिखिया ॾिनी आहे। ऐं टियों कॉम्पोनेंट आहे, असां जेके बि हिन वक़्तु नयूं IT टेक्नोलॉजीज़ एजुकेशन ऐं रिसर्च में यूज़ पियूं थियनि, जेके हेल्प पियूं कनि हिकिड़ी क्वालिटी रिसर्च प्रोड्यूस करण में, ऐं रिसर्चर्स खे सपोर्ट पियूं ॾियनि त जीअं हू पंहिंजा मुकालमा, पंहिंजूं थीसिस इंटरनेशनल लेवल जे हिसाब सां प्रिपेयर करे सघनि। उहो बि असां हिन वर्कशॉप में जेको आहे तरबियत ॾिनी आहे। हीअ वर्कशॉप असां गुज़िश्ता 2 सालनि खां पूरे कैंपस में रन कयूं पिया। ऐं इन खां पहिरियों हिन दफ़े ही वर्कशॉप फैकल्टी ऑफ आर्ट्स एंड इस्लामिक स्टडीज़ लाइ असां ऑर्गेनाइज़ कयो। उन खां पहिरियों असां फैकल्टी ऑफ लॉ, फैकल्टी ऑफ एजुकेशन, फैकल्टी ऑफ फार्मेसी, फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस, फैकल्टी ऑफ नेचुरल साइंसिस, उहे सभु फैकल्टीज़ असां कवर कराए चुका आहियूं। हिन पूरे फेज़ जो ही हाणे आख़िरी वर्कशॉप आहे। नेक्स्ट ईयर खां असां वरी इन ई वर्कशॉप खे डिपार्टमेंट लेवल, इंस्टीट्यूट लेवल ते खणी वेंदासीं। ऐं इन वर्कशॉप में असांजो इंटरेक्शन जेको थियो पियो, असां फीडबैक वठूं पिया ऐं काफ़ी पॉज़िटिव फीडबैक आहे फैकल्टी जो, स्टूडेंट्स जो। त उन जी डिमांड वधे पई त अहिड़े टाइप जी वर्कशॉप असांजा हर सेमिस्टर में थियणु खपनि ऐं उन सां काफ़ी अपडेट थियनि पिया। ऐं असांजो अहम मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु असां पाण खे दुनिया जी लेवल ते सिंध यूनिवर्सिटी ॾिसे पई, छो जो हिन साल असां QS रैंकिंग में पार्टिसिपेट कयो आहे ऐं उन में असां 450 to 500 जे दरमियान एग्ज़िस्ट कयूं पिया। असांजी कोशिशि आहे त असां पंहिंजी रिसर्च खे अञा बहितर कयूं, पंहिंजे प्रोसीजर्स खे अञा बहितर कयूं, त जीअं जेको बि असां वटि कमु थिए पियो अकेडमिक, रिसर्च, टीचिंग में, उनखे दुनिया जी इंटरनेशनल लेवल ते रिकग्निशन मिले। ऐं हमेशह असां पंहिंजो जेको सिंध यूनिवर्सिटी जी लेवल आहे उहा हिन वक़्तु असां ग्लोबली थिंकिंग कयूं पिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।